अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अॼु को असांजो टॉपिक आहे बैकग्राउंड कलर चेंज करणु, बैकग्राउंड कलर खे चेंज करणु ऐं टेक्स्ट जी जेका साइज़ आहे ऐं टेक्स्ट जो जेको हाइट ऐं विड्थ थींदी आहे उन जे बारे में सिखणु ऐं असांजी वेबसाइट जो बैकग्राउंड कलर छा हुजणु घुरिजे उहो असां अॼु चेक कंदासीं त असांजी वेबसाइट जो बैकग्राउंड कलर छा आहे। सो असां हिन जो बैकग्राउंड कलर चेंज कंदासीं ऐं हिते असां लिखंदासीं बैकग्राउंड जेकॾहिं असां हिते हिन खे कलर ॾींदासीं तॾहिं सीटा ठीकु आहे वला को ॾेखारे थो जे कट छॾींदासीं। ओके, असां हिन जो बैकग्राउंड खे जीअं त असां हिन जो बैकग्राउंड चेंज करणु चाहियूं था, बैकग्राउंड ऐं देश ईंदो कलर। अच्छा, इन असां बैकग्राउंड कलर चेंज कंदासीं त मे बी द इफेक्टेड त हे HTML4 जे अंदरि कमु कंदो आहे ऐं असां जेकॾहिं हींअर इस्तेमालु कंदासीं शइ ॾाढा ख़राबु थी विया कट छॾेसीं तूं कटे ठीकु आहे। ओके, असां हिन जो वेबसाइट जो बैकग्राउंड कलर चेंज करणु चाहियूं था त असां हिन में स्टाइल जो एट्रीब्यूट लिखंदासीं। स्टाइल लिखी ऐं उनखां पोइ असां हिन जो बैकग्राउंड कलर चेंज कंदासीं। बैकग्राउंड कलर चेंज करण जे लाइ पहिरियां असां बैकग्राउंड लिखंदासीं, बैकग्राउंड कलर लिखी करे असां हिन जो बैकग्राउंड कलर चेंज करे सघां थो। मां हितां सर्च कयां थो aqua कलर खे, हिन aqua कलर खे असां हिते सर्च कंदासीं ऐं हिन जो चेक कंदासीं त असांजो कलर जेको आहे उहो चेंज थी वियो आहे या न। हाणे हिन में असां हिनखे अची रिफ्रेश कंदासीं त बैकग्राउंड कलर जेको आहे असांजो उहो aqua थी चुको आहे। हाणे अहिड़े हिसाब सां असां जेकॾहिं हिते का बि हेडिंग यूज़ कयूं था, फ़र्ज़ु कयो असां H3 यूज़ कयूं पिया ऐं H3 में असां लिखियो आहे वेलकम इन माय यूट्यूब चैनल ऐं अहिड़े हिसाब सां असां हिन जो बैकग्राउंड कलर बि चेंज करणु चाहियूं पिया। असां हाणे हिते आयासीं त हिते हिन जो जेको कलर आहे उहो बाय डिफ़ॉल्ट ब्लैक आहे ऐं छो त H3 आहे इन जे करे अखर वॾड़ा पिया नज़र अचनि ऐं जेकॾहिं असां हिन जो बैकग्राउंड कलर चेंज करणु चाहींदासीं त बैकग्राउंड कलर बि चेंज थी वेंदो, पर असां स्टाइल जो एट्रीब्यूट लाज़मी यूज़ कंदासीं ऐं पोइ असां लिखंदासीं बैकग्राउंड। असां वटि हे एट्रीब्यूट अची वियो आहे। बैकग्राउंड कलर में मां हिन जो कलर रखां थो रेड थोरो डार्क कलर आहे ऐं हिन जो इन हवाले सां असां हिन जो चैनल जेको आहे सो बैकग्राउंड मां रेड रखियो आहे। अच्छा, फॉन्ट जो कलर जीअं त हींअर ब्लैक आहे ऐं असां हिन फॉन्ट जो कलर जेकॾहिं चेंज करणु था चाहियूं त पोइ असां हिन खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन खे कलर लिखंदासीं, बैकग्राउंड न लिखंदासीं। सो बि हिन सेमीकलन खां बाद में, हे जेको सेमीकलन जो साइन आहे हिन सेमीकॉलन जे साइन खां पोइ डबल कोटेशन हिन में रहंदी, और असां हिन में हिते लिखंदासीं कलर जेको बि असांखे पसंदि अचे। कलर खां पोइ असां हिन जो बैकग्राउंड कलर चेंज करणु पिया चाहियूं त इन शइ जो ख़्यालु रहे त बैकग्राउंड उहो हिन जो कलर उहो रखूं जेको हिन जे बैकग्राउंड ऐं जेको बॉडी जो कलर रखियो आहे उन सां मैच न थी वञे। हाणे हिननि मां असां खोड़ कलरनि जी लिस्ट आहे, हिन खे तव्हां ॾिसंदा वञो जेको तव्हांखे कलर अट्रैक्टिव लॻे ऐं सुठो लॻे त असांजो जेको कलर आहे उहो रेड ऐं aqua कलर इन्हनि ॿिन्ही कलरनि जे हिसाब सां हुजे। पोइ मां हे डार्क ब्लू रखां पियो त हाणे हिते असां जो जेको कलर आहे उहो डार्क ब्लू टेक्स्ट जो थी चुको आहे। अच्छा, असां इहा H3 रखी आहे। H3 खां पोइ असां हिन जो H4 वठूं पिया। हिते H4 नेक्स्ट लाइन ते अची करे हिते असां H3 शुरू कयूं पिया, H4 जेका हिन खां थोरी हेडिंग जेका असां नंढी हूंदी। अच्छा, ऐं ज़रूरी न आहे त असां इहो हेडिंग में करे सघूं था, इहो असां पैराग्राफ जे अंदरि बि करे सघूं था। जेकॾहिं को असां वटि पैराग्राफ हुजे, मां चेंज करे थो छॾियां हिन खे। असां हिते हिकिड़ो पैराग्राफ था वठूं, हिते P जो जेको टैग आहे उहो असां वठूं पिया पैराग्राफ आहे। हाणे हिन में असां लिखूं पिया माय चैनल विल प्रोवाइड यू द इंफॉर्मेशन about the computer, अच्छा, हे पाण ई टैग ने करे सिलेक्ट करे छॾी जो टैब जो बटन मूंखां प्रेस थी वियो अबाउट द कंप्यूटर। ओके,
ही हिकिड़ो असां वटि पैराग्राफ आहे नंढिड़ो, उहो पैराग्राफ असां लिखियो आहे। हिन पैराग्राफ जे अंदरि जेकॾहिं असां स्टाइल खे यूज़ कयूं ऐं हुन स्टाइल जे अंदरि हिन जो कलर वग़ैरह या साइज़ चेंज कयूं त हिन खे मां स्टाइल करे थो छॾियां। छो त असां कलर मथे रखियो आहे डार्क ब्लू, त असां हिन जो कलर बि डार्क ब्लू ई रखंदासीं ताकी डार्क ब्लू अची वियो। असां डार्क ब्लू ई रखंदासीं ताकी हुन में सिमिलैरिटी रहे। जेकॾहिं असां डिफरेंट रखंदासीं त डिफरेंट्स बि रखी सघूं था। हाणे अहिड़े हिसाब सां हिन जो को बैकग्राउंड कलर असां अञा न सेट कयो आहे। जेकॾहिं असां हिन जो बैकग्राउंड कलर सेट कंदासीं त उहो बि करे सघूं था। बहरहाल असां चाहियूं था त हिननि जे विच में जेका गैप आहे इहा गैप एतिरी न रहे। फ़र्ज़ु कयो ही गैप घणो आहे, ही चाहियूं था ही गैप असांजो तमामु घणो आहे, या वरी असां हिन खां अञा घणो हेठि करणु था चाहियूं त पोइ असां या त हिन जी हाइट वधाईंदासीं या हिन जी हाइट एतिरी वधाए छॾींदासीं जो ही हिन खां परे थी वञे। बाय डिफ़ॉल्ट हिननि जी हाइट पंहिंजे हिसाब सां डिफ़ॉल्ट सेट थियल हूंदी आहे, पर असां हिननि जी हाइट सेट करे सघूं था। असां हिते हाइट जो एट्रीब्यूट लिखंदासीं, हाइट अची वेंदी। हाइट असां हिन खे ऑटो परसेंटेज जे हिसाब सां सेट करे सघूं था, इंचिस जे हिसाब सां सेट करे सघूं था, ऑटो फिट कंटेंट मैक्सिमम मिनिमम, हे हिन जा एट्रीब्यूट्स आहिनि। हिननि मां को बि असां सिलेक्ट करे सघूं था। पर मां हिन खे पिक्सल्स में रखां थो। पिक्सल्स हिन में मां सेट कयां थो अप्रोक्सीमेटली 12 पिक्सल्स मां सेट कया आहिनि। हिन में 12 पिक्सल्स असां हिन में सेट कया आहिनि। हिन में असां सिर्फ़ु पिक्सल्स जेके आहिनि उहे 12px सेट कयूं था ऐं हिन खे चेक कयूं था 12px। हाणे हिन खे असां जेकॾहिं वधायूं 12px खां असां हिन जी हाइट वधाए छॾियूं, जेकॾहिं 120 पिक्सल्स करे छॾियूंसि त हाइट थी वेंदी हिन जी 120 पिक्सल्स। अच्छा, हिन ते फ़र्क़ु न पियो अचे। असां मथे जी हाइट वधाए ॾिसूं था, जेको असांजो H3 आहे ऐं हिन में असां हिन जी हाइट वधायूं था। हाइट में असां हिन खे करे छॾियूं था 200 पिक्सल्स। 200 पिक्सल्स ओके। 200 पिक्सल्स कयोसीं त हेतिरो वॾो थी वियो। हो चए त हाइट हुन जी वधंदी जेखां खां ही शुरू थो थिए उन खां हेठि। सो असां मथे में हाइट वधाई आहे त मथे जी हाइट हेठि अची वई आहे 200 पिक्सल्स जेतिरी। हाणे 200 पिक्सल्स जो तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त एतिरो वधे थो, त असां हिन खे 100 कंदासीं। जेकॾहिं 100 कयूं पिया त ही एतिरी साइज़ हिन जी घटि थी पई वञे। अच्छा 100 आहे, अञा असांखे 100 वॾो थो लॻे त असां हिन जी साइज़ जेका आहे अञा 50px करे छॾींदासीं। 50 पिक्सल ताईं हली ईंदी त हिन खे असां 50 पिक्सल, अञा 50 पिक्सल असांखे वॾो पियो लॻे त असां अञा हिन खे बि घटि करे 25 पिक्सल्स ताईं रखंदासीं। 25 पिक्सल्स थी वेंदी त हिन जी जेका हाइट आहे उहा डायनेमिकली असां चेंज करे सघूं था। त आई होप तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। जीअं बि स्टूडेंट्स खे को सुवाल हुजे कमेंट्स में लाज़मी लिखंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां हौसला अफ़ज़ाई कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ताकी मोटिवेशन मिले। ऐं इंशाअल्लाह वधीक तव्हांखे वेबसाइट्स जे हवाले सां नेक्स्ट वीडियो टेबल्स जे मथां ठाहींदुसि ऐं टेबल्स जे बारे में तव्हांखे डिटेल सां सम्झाईंदासीं। कलरिंग वग़ैरह ऐं टेक्स्ट टाइपोग्राफी जे बारे में काफ़ी मालूमात तव्हांखे थी चुकी हूंदी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।